أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله ولتنظر نفس ما قدمت لغد واتقوا الله إن الله خبير بما تعملون हे ईमान वारो अलाह खां डिॼो अत्तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत गद ऐं भल ॾिसे हर नफ़्स त छा पेश कयईं यानी अॻिते मोकिलियईं क़यामत जे लाइ छा मोकिलियईं आईंदे जे लाइ छा मोकिलियो अथसि कहिड़ा कम कया अथसि या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द सुभाणे जे लाइ छा मोकिलियो अथसि यानी क़यामत जे ॾींहं जे लाइ छा मोकिलियो अथसि क़बर जे लाइ छा मोकिलियो अथसि वत्तक़ुल्लाह अलाह खां डिॼो इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून बेशक अलाह सभु ॼाणे थो जेको तव्हां अमल करियो था वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह उन्हनि जा वांगुरु न थियो जिन अलाह खे विसारे छॾियो फअंसाहुम अनफुसहुम पोइ अलाह उन्हनि खे पंहिंजे नफ़्सनि खां ई विसारे छॾियो यानी उन्हनि खे का परवाह कान रही त असां सां छा थींदो छा न थींदो असांजो को आख़िरत आहे का छा आहे पंहिंजे पाण खे ई विसारे छॾियऊं यानी जहन्नम जा हक़दार थी हलिया वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फअंसाहुम अनफुसहुम उलाइक हुमुल फासिकून पोइ भले पाण खे मुस्लमान सॾाईंदा हुजनि सुन्नत वल जमात के शिया की सुन्नी बरेलवी की देवबंदी की फलाणा की टीरा की मठीरा भले जंहिं सॾिन पर जे अहिड़ा कम अथनि लक्षण अहिड़ा अथनि त उलाइक हुमुल फासिकून पोइ बेशक फासिक आहिनि अलाह ताला जो बेचैन ऐं बदकार आहिनि ला यस्तवी असहाबुन नार व असहाबुल जन्नह हिकु जहिड़ा थी नथा सघनि जेके जहन्नम जा वारा आहिनि जिन खे जहन्नम में वञिणो आहे ऐं जेके जन्नत में वञिणा आहिनि से हिकु जहिड़ा नथा थी सघनि असहाबुल जन्नति हुमुल फाइज़ून इन्हनि ॿिनि धुरियुनि मां जेके जन्नत जा असहाब आहिनि उन्हनि खे उहे कामयाबु आहिनि उहे कामयाबु थींदा फाइज़ून लाइक वसाबुल जन्नति हुमुल फाइज़ून लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह जेकॾहिं असीं नाज़िल करियूं आहे हिन क़ुर खे जबल ते त तूं ॾिसी हाल त रअयतहु ख़ाशियनि पंहिंजे अलाह जे डप खां दबजड़ ख़ुशीअ वारा मुतसद्दियन टुकड़ा टुकड़ा थी फाटी फाटी मिन ख़शियतिल्लाह अलाह जे ख़ौफ़ खां जबल ते नाज़िल थिया इंसान जी दिलि ते नाज़िल थियो इंसान जी दिलि जबल खां बि ज़्यादा सख़्तु आहे लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअम मुतसद्दिअम मिन ख़शियतिल्लाह वतिलकल अमसालु नदरिबुहा लिन्नास ऐं हीअ मिसाल आहिनि जेके असीं यानी अलाह सुब्हानो तआला चए थो असीं नदरिबुहा लिन्नास माण्हुनि जे लाइ ठाहियूं था त माण्हुनि खे सम्झ में अचे लअल्लहुम यतफक्करून त जीअं फ़िक्रु कनि सोच वीचार कनि मथे बि फाइज़ून अक्सर हम फाइज़ून हीअ त यतफक्करून अलाह उहो आहे हाणे हिते अलाह सुब्हानो तआला जा नाला केतिरा आहिनि ॾिसो ॻणियो वल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हुव आलिमुल ग़ैबि वश्शहादति हुवर रहमानुर रहीम सूरत हदीद में जीअं नाला हुआ अलाह सुब्हानो तआला जा एतिरा हाणे हिन में शुरूअ में बि आहिनि आख़िर में बि आहिनि हिन सूरत मंझि ॿई भलारियूं सूरतूं आहिनि ऐं हशर हीअ सूरत हशर आहे हिन जो नालो हशर माना गॾु थियणु पर बनी नज़ीर जे मुतालिक़ पंहिंजी आहे जेके यहूदी हुआ जिन खे
अलाह सुब्हानहू तआला जे हुकुम सां मदीने जे इलाइक़े में कढियऊं। वल्लाहु अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुव आलिमुल ग़ैबि वश्शहादति हुवर रहमानुर रहीम। बेशक उहो रहमान रहीम आहे। वल्लाहु अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुव अल मलिकुल क़ुद्दूसुस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर। बेशक अलाह ताला उहो आहे मलिक आहे, बादशाह आहे, क़ुद्दूस पाक आहे, ज़ात पाक ज़ात, अस्सलाम सलामती वारो आहे, सलामती ॾींदड़, सलामती वारो, अल मोमिन पंहिंजो ईमान ॾियण वारो आहे, मोमिन अमन ॾींदड़ आहे, अल मुहैमिन आहे जेको पंहिंजो फ़ैसिलो करण वारो आहे, निगहबान आहे, ऐं अल अज़ीज़ आहे, जब्बार आहे, पंहिंजो ताक़त वारो ज़बरदस्त सगारो आहे, ऐं पंहिंजो झुकाईंदड़ आहे, जबर करण वारो, मुतकब्बिर आहे पाण अलाह सुब्हानहू तआला क़हार। सुब्हानल्लाह अम्मा युशरिकून। सुब्हानल्लाह अम्मा युशरिकून। अलाह पाक आहे उन्हनि खां शयुनि खां जिन खे शरीक था कनि अलाह सुब्हानहू तआला खे। हुवल्लाहुल ख़ालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना। सभु पाक नाला संदसि आहिनि। उहो अलाह आहे जेको पैदा कंदड़ आहे, ख़ालिक आहे, बारियो आहे, नई पैदा कंदड़, पहिरियों दफ़ो पैदा कंदड़, फातिर आहे, बारियो आहे, ख़ालिक आहे, मुब्दिअल मुईद आहे। अल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना, त सूरत ठाहिण वारो आहे। ख़लक़ल इंसान अलाह सूरत ई पंहिंजी सूरत ते, पंहिंजे अशकाल ते, शक्ल ते, अशकाल ते ठाहीं। ऐं पंहिंजो अस्मा सभु नाला पाक हुनजा आहिनि, अस्माउल हुस्ना सुहिणा नाला संदसि आहिनि। युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्द। बेशक हर शइ जेका ज़मीन आसमान में आहे ता तस्बीह करे थी, अलाह जी पाकीज़गी बयानु करे थी। युसब्बिहु लहू मा फिस समावाति वल अर्द वहुवल अज़ीज़ुल हकीम। ऐं बेशक अलाह ताला वॾो सगारो आहे, हिकमत वारो आहे। अल्लाहुम्मा अग़फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदिना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बियल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा अशफ़ा मरदाना, अल्लाहुम्मा अशफ़ा मरदाना, अल्लाहुम्मा अशफ़ा मरदाना, अल्लाहुम्मा सह्हिल व यस्सिर व ला तुअस्सिर अलैना या रब। अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा यस्सिर लना उमूरना, अल्लाहुम्मा दम्मिर कुल्ल ज़ालिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अहल बैत अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद बारिक वसल्लम।